नासिन टंडे जाम में तक जे अवाम के रिलीफ ॾियण जे लाइ PPMP शर्जील इनाम मेमण पारां बचत बाज़ार लगाई वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रवाही इरफान बुघियो। इन शदीद तरीन महांगाई के दौर में तक जे अवाम के रिलीफ ॾियण लाइ हैदराबाद बाराड़ी तालके के MPA शर्जील इनाम मेमण तरफां टंडो जाम में बचत बाज़ार लगाई वई, जंहिंजो इफ्तिताह शर्जील इनाम मेमण के पुट रावल शर्जील तरफां कयो वियो। जॾहिं त डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद सुमरो बचत बाज़ार के दौरे ते पहुतो। बचत बाज़ार में राशन, भाजिन, फ्रूट समेत मुख़्तलिफ़ शयूं सस्तन अघन ते फराम करण लाइ रखियूं वयूं आहिनि। बचत बाज़ार की इंतज़ामिया तरफां जारी कयल लिस्ट मूजिब अटो मार्केट में विक्रो थींदड़ फ़ी किलो 64 रुपया बदिरां बचत बाज़ार में 48 रुपया फ़ी किलो फराम कयो पियो वञे। खंड 105 रुपयनि जी भेट में 78 रुपया फ़ी किलो विक्रो कई वई। अहिड़ी रीति 150 रुपया वारा बासमती चांवर 85 रुपया, टोटा चांवर 70 रुपयनि जी भेट में 56 रुपया, टमाटा 160 रुपयनि जी भेट में 135 रुपया, जॾहिं त मार्केट में विक्रो थींदड़ 200 रुपया फ़ी किलो वारा सूफ़ बचत बाज़ार में 120 रुपया फ़ी किलो विक्रो थी रहिया आहिनि। ॿिए पासे आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे MPA शर्जील इनाम मेमण चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां अवाम ते विधल महांगाई जे भार खां पंहिंजे तक जे अवाम खे बचाइण लाइ असां बचत बाज़ार लगाई आहे, जिते मौजूदु राशन ऐं ॿियनि शयुनि जा अघ तमामु घटि मुक़ररु